ॾुखियनि वक़्तनि में या बुरा हालातनि का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। जेकॾहिं इन बुरनि वक़्तनि में बि बुरे हालातनि में बि रब जी नमाज़ सां मोहबत अथई त इहो फ़ख़्रु कर त तोखे अल्लाह आज़माइश जे लाइ चूंडियो आहे। रब तुंहिंजे मथां इम्तिहान नाज़िल कयो आहे। इहो जॾहिं इम्तिहान पूरो थींदो आहे न त औकात खां वधीक अता करे वेंदो आहे, नस्ल बि न खुटाए सघंदो। जेकॾहिं बुरनि हालातनि में या ॾुखियनि वक़्तनि में या ग़मगीन नमाज़ जो नातो ई न आहे, रब जो गज़ब अथई, रब जी इज़त जो क़स्म, ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। हाणे बि वक़्तु अथई, वॾे गज़ब खां बच, रब जे आॾो तौबा ताइब कर, झुक उन परवरदिगार जे आॾो जेको तुंहिंजी ज़िंदगी खे सवारे, झुक, बार बार झुक। सुभाण बि न कर, हिल्म लाई शुरू कर। इहे सुभाणे खां वठी स्टार्ट कंदासीं निमाज़, उहे वीचारा क़ब्रनि में अंदरि सुता पिया अथई। रोज़ चवंदा सुभाणे खां स्टार्ट कंदो, सुबुह खां स्टार्ट कंदो, बसि सुभाणे वारो ॾींहुं मुंहिंजी नमाज़ जो हूंदो। उहे वीचारा क़ब्रनि जे अंदरि सुता पिया अथई। ए बंदा, रब तोखे आज़माईंदो आहे। तूं चवंदो आहे त अल्लाह निमाज़ जी तौफ़ीक़ ॾे, तौफ़ीक़ रब ॾींदो न आहे। रब तोखे आज़माईंदो आहे त मूं रब जी तोखे केतिरी परवाह आहे। तूं इंतज़ार में आहे त अल्लाह मूंखे हिदायत ॾे। रब पाण ॾे घुराइण जी हिदायत न ॾींदो आहे, तुंहिंजे अंदर जी मज़बूती खे ॾिसंदो आहे त तूं मूं रब खे छॾे अॻिते छा कंदे। अॻिते वॾो बुरो हशर अथई, वॾो बुरो हशर अथई। दग विंदड़नि खे बि रड़ियूं कंदे कोई तुंहिंजी रड़ बि न ॿुधंदो। क़बर जे अज़ाब में हूंदे रड़ियूं करे नमाज़ जी हिदायतूं ॾींदे, इबादत जी हिदायतूं ॾींदे, कोई बि न ॿुधंदई। तूं दुनिया में रब खे नज़रअंदाज़ थो करे, रब तोखे क़बर में नज़रअंदाज़ कंदो। हा,